जेकॾहिं अॼु तो का चालाकी कई, कसम आहे परवरदिगार जो, इते उफट मारी दोसाए। माण्हू मारण खां सवाइ तोखे ॿियो अचे ई छा थो? बस सालार, हाणे मूं घणी बाबा जी मिल्कियत जी हिफ़ाज़त कई। हाणे जीअं तोखे जे मर्ज़ी में भले उएं कर। तोखां बहितर तरीक़े सां मां हीअ मिल्कियत संभाले सघां थो। तो त 2 सालनि में ई सॼी मिल्कियत खपाए छॾींदी। ऐं जेकॾहिं मां तोखे मिल्कियत नथी लिखी ॾियां त तूं मूंखे मारे छॾींदे। इहा त मूंखे बि पक आहे। सॼी सिंध घुमी ॾिस माई, किथे बि ईअं कोन्हे त ॿाहिरनि जे हूंदे भेनरियूं जेके आहिनि सभु मिल्कियत जे मथां नांग लॻी वेठियूं हुजनि। इहा ॻाल्हि हिनखे सम्झ में कोन ईंदी बानू। सालार, मां समूरी मिल्कियत तोखे लिखी थी ॾियां ऐं हिन मिल्कियत मां न मूंखे हिसो पती खपे ऐं न ई नादिर खे। बसि असांखे रुॻो जीअण ॾिजां। मूंखे त पक आहे त तो जेके शर्त रखिया आहिनि न, उहे सालार पूरा ई नथो करे सघे। असांजा शर्त पूरा करण में तव्हांजो 1 रुपयो बि ख़र्च कोन थींदो। बेफ़िक्र रहो। इहो तपेदार अञा ताईं छो न आयो आहे? अची वेंदो तपेदार बि। तव्हांजी ख़्वाहिश पूरी थी वेंदी। अदी तपेदार वकील ही सुल्तान आया। मां उन्हनि खे उतां में विहारियो। सुल्तू छो आयो आहे हिते? चाहे बि इन सुल्तानड़े जो कहिड़ो कमु आहे असांजे घरू मसलनि में? धारियनि माण्हुनि खे असां बर्दाश्त कोन कंदासीं माई। सुल्तान खे अदी घुरायो आहे। सालार, इन फ़ैसिले में सुल्तान जो हुजणु ज़रूरी आहे, छो त मिल्कियत मां तव्हांजे हवाले करण खां पोइ ॿिए ॾींहं ते नादिर जो वलीमो कंदसि ऐं 3 ॾींहं ते असांजी शादी थींदी। कंहिंजी शादी थींदी? मुंहिंजी ऐं सुल्तान जी। असां ॿिन्ही शादी करण जो फ़ैसिलो कयो आहे। तुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे। इहो नामुमकिन आहे। इहो कीअं थी चवें? हिकिड़ो मामूली माण्हू जेको असांजो नौकर बि न सुए, तूं उन सां शादी कंदीअ? नामुमकिन। इहो मुंहिंजो आख़िरी ऐं फाइनल फ़ैसिलो आहे। जेकॾहिं असांखां मिल्कियत वठंदो त पोइ असां सां तव्हांजो को बि तालुक़ न हूंदो। या त मिल्कियत हासिल करे असां मां हथ कढो, या वरी असांखे मारे मिल्कियत हासिल कयो। तुंहिंजे हथ में रईस सालार खान। ठीकु आहे, मूंखे तव्हांजो इहो फ़ैसिलो मंज़ूर आहे। मां तव्हां ॿिन्ही जूं मनपसंद शादियूं कराइण लाइ तयारु आहियां। नादिर, तूं वञी तपेदार वकील ऐं सुल्तान खे वठी अच त खाता सालार जे नाले कयूं। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।